इशफाक बाका जी तुझे अखियुनि में माज़ीअ जा कुछ ख्वाब रोई रहा है। मूंखे शायद अहिड़ो जुमिलो बाक प्लीज बाका प्लीज वालेकुम अस्सलाम। वरिन तो भूल गई आई वे तो बस मैडम मां तकड़ी है वरी के बे दफे इंदस ना ना तू वे चाय पी पो वंजा मां के जोती अच वरी के बे दे ना ना मां जोती अचा इते दिन का पो आई चाय भी पी वेंदी हां मैडम का देवे शायद के कम से आई है बाक जे थी सके तो मुझे चयल जुमले की माफ करे छट तव्हां गलत थोड़ी चयो हो जो माफी था वठो छा मतलब आप मु समझो कोन तव्हां के हर गाल देर से समझ में ईंदी है इनमें मुझो कड़ो कसूर है भला अज हिते ओचितो कीअं आहे शॉपिंग लाइन निकती हुयस गाड़ियत में रेडियो ऑन कयम त तव्हां जो आवाज ॿुधी हली आयस तो पोइ अॼु तव्हां मुंहिंजी चांहि न कंदा ठीक है तव्हां पंहिंजे ऑफिस में हलो मां 5 मिनटन में मैडम रुखसार खां मोकिलाए अचां थी 5 जा 5 मिनट हुजनि 5:30 न थियनि ओके अस्सलाम वालेकुम मैडम वालेकुम सलाम मैडम ही टैप्स मूंखे लाइब्रेरी में जमा कराइणी प्लीज तव्हां कराए छॾिजो ठीक है थैंक यू मैडम हींअर मां हलां थी वरी कंहिं ॿिए दफ़े मां ईंदसि छो भला मां थोड़ी तकड़ी आहियां चाय तो पी वनी चाहे वरी कंहिं ॿिए दफ़े ठीक है ओके अल्लाह हाफिज हेलो हाँ तू किथे ॿिनि ॾींहंनि खां पोइ फोन कई थी हाँ हाँ मां त हिते ई आहियां मां काॾे वेंदुसि हाँ ठीकु आहे पर तूं शाम जे टाइम ते अचिजांइ ठीकु आहे न ठीकु आहे पोइ हा ठीकु आहे पोइ मां फोन बंदि थो कयां सम्झंदी कर न हा मां तोखे कॉल बैक कंदुसि ओके कैसा पे ॻाल्हायव दोस्त दोस्त या दोस्त केरु आहे इन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे बसि कॾहिं कॾहिं फोन कंदी आहे मां वांदो हूंदो आहियां त ॻाल्हाईंदो आहियांसि टाइम पास है ना शादी कई अथव न छो बस कॾहिं कंहिं शिद्दत सां चाहियो ई कोन इन जो फ़ैसिलो तव्हां कीअं था कयो इहा ख़बर त चाहण वारे खे हूंदी बाक अॼु तूं गुजरातुनि में छो पई ॻाल्हाई मां गुजराती में न पई ॻाल्हायां